हाँ मोहतरम दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां आया मर्द मुजाहिद, अवां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल मर्द मुजाहिद। अॼु असां आया आहियूं नएं देरे में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जे शहर में। उते आया आहियूं, उते बाग़नि जे अंदरि असांजो दोस्त आहे मोहतरम हाफ़िज़ नसीम अहमद चन्ना साहब, उन सां गॾु आहियूं। उनजो नानाणो देस आहे हिते। बहरहाल दोस्तनि जा बाग़ आहिनि, भटी लाड़ो, ॻोठु भटी लाड़ो, उते असां आया आहियूं नएं देरे जे भरिसां। मज़दूर आहिनि, पैक करे रहिया आहिनि, छा चवंदा आहिनि त इहो फ्रूट वग़ैरह। हीअ तव्हां ॾिसो पेटियुनि में पैक लॻे पिया आहिनि। कीअं हीअ पेटी ख़ाली लॻी पई आहे, ऐं हीअ जेका छली भरिजी आई आहे, हिनखे छली बि चइजे। हिनखे छा चवंदा आहिनि त हा खारो बि हिनखे चइबो आहे। छली त ॿी थींदी आहे, हीअ खारो आहे। हीअ भरिजी आया आहिनि, हाणे हीअ पैक थींदा। हितां पैक थी पोइ मंडियुनि में वेंदा, वरी पोइ शहरनि में वेंदा। हीअ थैली जेकियूं आहिनि सो पैक आहिनि। हीअ अधो हुनखे जेको आहे सो ठपो हणी रहियो आहे। पंहिंजो जेको लोगो आहे हिन जो बाग़ जो जेको लोगो आहे, उहो अधो हिनखे हणी रहियो आहे पंहिंजी पेटियुनि ते। लोगो हिननि जो लोगो आहे जेको पंहिंजो, उहो लोगो हणी रहियो आहे हिन जे मथां। हीअ हीअ आहिनि बहिराड़ीअ जा नज़ारा। अल्हम्दुलिल्लाह असांजे पंहिंजे वीडियो खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं पंहिंजे दोस्तनि लाइ शेयर कंदा ज़रूरु। हीअ बहिराड़ीअ जा नज़ारा आहिनि, छो न तव्हां हिननि खे ॾिसो। हीअ आहिनि शयूं शहर खां वधीक सुहिणा नज़ारा आहिनि। शहरनि में गाॾियूं धूं, हिते माशाअल्लाह केॾा सुहिणा आहिनि नज़ारा। ॾिसी करे माण्हू नेण ठारे। हा हीअ ॾिसो माशाअल्लाह बहिराड़े जा नज़ारा। हीअ माल मेहों, हे फ़क़ीरनि जी बाट भाऊ। हे हिन पासे हिन आहे झूपड़ी ठहियल, हिन में बि जेको आहे सो हिन झूपड़ीअ ॾे हलूं था। हिते बि पैकिंग पई हले। हे भाऊ छा चवंदा आहिनि त वज़ीर मक्सी साहब जी गाॾी जंहिं ते असां सफ़र कयो आहे अमरोड शरीफ़। वरी हीअ अधो हिते अदा इजाज़त आहे 2 मिंट मिड़ई रिकॉर्ड कयूं। हीअ अधो हिते छा चवंदा आहिनि त हीअ पैकिंग करे रहियो आहे। ऐं हिन खां थोरो अधे खां 2-3 हाल अहवाल बि वठंदासीं, पुछंदासीं हाल अहवाल त हीअ कीअं आहिनि, छा आहे। असल में छा आहे जे असांखे इन हवाले सां एतिरी मालूमात न आहे। हीअ जेके ज़ैतून आहिनि हिननि जो छा चवंदा आहिनि त मुख़्तलिफ़ क़िस्म जहिड़ा आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि ज़ैतून। ऐं हिननि जा मुख़्तलिफ़ माना हिननि जा नाला हूंदा आहिनि खाइण में। हिकिड़ो मिंट तरसो, थोरो मां दोस्तनि सां शेयर पियो कयां। सो अधे खां पाण पुछंदासीं। अदा हिनखे थोरो तूं नसीम भर ईअं करे मां अधे सां ॻाल्हायां। अस्सलाम वालेकुम अदा, कहिड़ा हाल बाबा? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? तबियत ठीकु आहे? अदा तव्हांजो नालो? माशाअल्लाह ॿियो ख़ैर आहे न भाऊ? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? तबियत तव्हां केरु आहियो अदा? हा माशाअल्लाह, अल्लाह से ख़ुशि रखे। हीअ अधु आहे असांजो कुंभर आहे, चन्नू आहे कुंभर। हिते भरिसां ई अधे जा अज़ीज़ रहनि था। असां क्रास कयो रोड तां, असां चयो त पुछूं। हाणे तव्हां असांखे ॿुधायो त हिते जेको छा चवंदा आहिनि तव्हां पैक कयो था, हिते सॼो कुझु कयो था, इन में तव्हांखे केतिरी मज़दूरी मिले थी? तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि? मिसाल हिकिड़ो थींदो आहे न त भाउ असांखे तकलीफ़ आहे, हीअं नथो थिए, उहे तव्हां पंहिंजो ॻाल्हियूं थोरो ॿुधाईंदा त जी। मज़दूरियूं साईं असांजूं जेके आहिनि से घटि आहिनि। अच्छा अच्छा। महिनत घणी आहे, मज़दूरी घटि आहे, मज़दूरी घटि आहे, लोड़ वॾी आहे। जी जी जी। पोइ छा कयूं, ग़रीब माण्हू आहियूं। जी जी। पोइ जेके 2 रुपया मिलनि था, पर आहे असांजो महीनो ॾिहाड़ी न आहे। अच्छा अच्छा अच्छा। हाँ कंहिंजी 8,000 आहे, कंहिंजी 7,000 आहे। अल्लाह, इन में पोइ 300 बि नथा थियनि, 200 बि नथा थियनि। अल्लाह हलाए त अल्लाह थो हलाए। बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह थो हलाए। मज़दूरी असांजी पूरी नथी करे। हा असां जेको आहे सो पंहिंजे चैनल जे ज़रिए वज़ीर आज़म साहब, सिंध जे वज़ीर आला साहब, उन्हनि खे अर्ज़ु कयूं था त हीअ असांजा महिनत मुशक़त जेके मज़दूर आहिनि, हीअ हितां पोरियो करे, तकलीफ़ूं करे, डबनि में पैक करे, जेको पैकिंग करे मोकिलीनि था, हितां ई माल सॼो सस्तो थो वञे, अॻिते वञनि था ॿाहिरनि मुल्कनि में महांगा था खपाइनि। हिननि वीचारनि जा मसइला आहिनि। घटि में घटि हिननि ग़रीबनि खे घटि में घटि ॾिहाड़ी, घटि में घटि मज़दूर जी जेका 500 ॾिहाड़ी आहे उहा त ॾिनी वञे। 500 मिले त बि घटि। हा 500 मिले त 500 जे हिसाब सां महीने ते 15,000 रुपया जेको ॾिहाड़ी थींदी, पर जेको आहे उहो बि न आहे। सो अहिड़नि वीचारनि मज़दूरनि जी जेके सॼो ॾींहुं हिते सीअनि में, उसन में, पारनि में पंहिंजे बचनि खे छॾे राति जो हिते जेको आहे सो लुंडियूं था लताड़ीनि, हिननि जे लाइ त राति ॾींहं जेको आहे छा चवंदा आहिनि त हा हा केॾी वीचारा ही तकलीफ़ था कनि। त हिननि खे माना जेको आहे सो उहो न आहे। पोइ छा चवंदा आहिनि त राति ई जेको हिकिड़ो मुंहिंजो शेर हो, जेको
मूंखे हाणे ज़हन में अचे थो, मां ॾिसां थो कहिड़ो आहे। त राति सां मुशाइरो हुयो, उन में शेर पढ़ियो त उन में मज़दूर जे हवाले सां जेका मुंहिंजी ॻाल्हि आहे मां त छा चवंदा आहिनि त सॼो मुंहिंजो शेर आहे त लिकी लोक खां थो पियो लुड़क लाड़े, लिकी लोक खां थो पियो लुड़क लाड़े, सॼो ॾींहुं मिसकीन ॻोढ़ा थो हारे, लिकी लोक खां थो पियो लुड़क हारे, सॼो ॾींहुं मिसकीन ॻोढ़ा थो ॻाड़े, गरी जेको आहे सो पोइ वरी कुहाड़ी हथनि में ऐं कोडर कुल्हे ते, कॾहिं की न कंहिं ते थो मिसकीन भाड़े। बहरहाल मक़सदु मुंहिंजे चवण जो इहो ई आहे त असांजा ग़रीब जेके कमाइनि था, इन मां ॿिया वधीक था कमाइनि, हिननि खे मज़दूरी घटि थी मिले। ॾाढो जेको आहे सो छा चवंदा आहिनि त इहो ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। हीअ असांजा पोरियत आहिनि, हिननि जो असांखे ख़्यालु करणु खपे ऐं हिननि जी मदद करणु खपे। ऐं जेके हितां जा जेके आहिनि वॾेरा, उन्हनि खे घुरिजे त हिननि जी मज़दूरी घटि में घटि 500 रुपया त कनि। सो उन जे लाइ मां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, हीअ असांजो ॾिसो वीडियो खे अॻिते दोस्तनि ताईं शेयर कयो। महिरबानी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।